जीअं त सिंध टीवी नेटवर्क जे सकाफ़ती सॾ सुस्ती न महिनत ॻाल्हियूं न अमल जे उनवान हेठि मच कचरी थी रही आहे। हिते जेके माण्हू मौजूदु आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि कंदासीं त उहे सकाफ़ती रंगनि खे कीअं था सम्झनि। अचो त उन सां ॻाल्हायूं। सब सुञाणो जंहिंजी अखियुनि आग ठोयो सो मूंखे मिठोयो जंहिंजी अखियुनि आग ठोयो सो मूंखे मिठोयो हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो। मां वॾो शुक्रगुज़ार आहियां अब्दुल वहाब साहब जो। मुंहिंजी इहा शिकारपुर, मुंहिंजी सिंध, मुंहिंजे शाह जी सिंध ऐं उन ॿधी ऐं एके जो मुज़ाहिरो करे तमामु सुठो महसूसु थियो। अॼु पाण में भाईचारो, पाण में दोस्त अहबाब, हिन माहौल में अहिड़ा प्रोग्राम मां तमामु अॼु बहितरु लॻो, तमामु सुठो लॻो। अलाह कंदो अॻिते बि सिंध असांजी आबाद हूंदी ऐं अॻिते बि अहिड़ा ई असांजे मोहबत जहिड़ा प्रोग्राम थींदा रहंदा। असांजे फ़ख़ुरु आहे पंहिंजे सिंधियुनि ते, असांजे फ़ख़ुरु आहे पंहिंजे हिन ॿोलीअ ते। इंशा अल्लाह ताला अॻिते बि इहो ई मुज़ाहिरो थींदो, इहो ई एको ऐं ॿधीअ में हलंदासीं। मच कचहरी त असांजो हिकिड़ो सकाफ़ती विरसो आहे, या जीअं हाणे सिलसिलो हली पियो आहे इहो डे मल्हाइण जो, इहो तमामु सुठो आहे, अवेयरनेस अचे थी ऐं असांखे मौक़ो थो मिले पंहिंजी सकाफ़त पूरी दुनिया खे ॾेखारण जो। ऐं मां दुआ थो कयां त इंशाअल्लाह इहो हमेशह बरक़रार रहे। महिनत जे हवाले सां त तालीम जी कमी आहे न बेसिकली असां वटि, इन करे सिंध पोइ ते आहे बनिस्बत ॿियनि सूबनि जे। अगरि तालीम असां वटि अगरि अची वञे त असां सिंधी क़ौम त शुरू खां वठी तमामु हिकिड़ी आला क़ौम रही आहे ऐं वरी पंहिंजे उन ई मनसब ते पहुची वेंदी इंशाअल्लाह। साईं हाणे मच कचर ते पंहिंजे दिलि रे इहे मच असांजा मोहबत जा ॿरनि था सिंध टीवीअ जे लाइ जो हेॾा मेड़ा का कठा कराया अथऊं। हिननि खे आफ़रीन आहे जो सभिनी खे सिंधियुनि खे कठो कयो अथऊं, सिंधियुनि में हिकु शूर पैदा कयो अथऊं त सिंधी जागो, दुनिया लाइ किथे पहुती आहे। तव्हां छड़ो पंहिंजे जहिड़नि में पूरा हो, सिंध खे पाण खे सॼी दुनिया में उजागर करिणो आहे, सिंधियुनि खे सॼी दुनिया में पंहिंजो हक़ु वठिणो आहे। छड़ो इहो सिंध टीवी वारनि जे थ्रू सिंध टीवी घणो कमु कयो आहे, पंहिंजे टीवी ॿियनि मीडिया में प्रोग्राम में बि, पर ख़ासि करे अॼोके प्रोग्राम में सिंध टीवी जस लहणो। हेॾे प्रोग्राम में सभिनी खे ॾिसो था त सिंध लॻी पई आहे, अजरक सभिनी खे लॻा पिया आहिनि। पहचान जेका सिंध खे अॻु कराई अथऊं, सिंध टीवी खे आफ़रीन आहे जो सिंध टीवी असांखे हिते गॾु करे असांखे जागो कयो आहे, असांखे सुजागो कयो आहे त असां बि का क़ौम आहियूं। पंहिंजी पुराणी जेका आहे असांजी हज़ार साल क़दीम जेका असांजी आहे पंहिंजो रवायतूं, उन्हनि खे उजागर करण जे लाइ सिंध टीवी तमामु निभायो आहे। सकाफ़त जे हवाले सां टे ॾियारो रखियो आहे, उहो सिंध जी मच कचहरियूं जंहिंजे अंदरि असां बीठा आहियूं, या सिंध टीवी वारनि खे जस हुजे जेके सिंध जी पुराणी सकाफ़त जेका हज़ार साल पुराणी सकाफ़त आहे उनखे उजागर करण जे लाइ ॾींहुं राति महिनत कोशिशि कनि था। उन महिनत कोशिशि खे असां सलाम था पेश करियूं। सिंधी माण्हू हिकु सकाफ़त रखंदड़ अहिड़े इल्मु माण्हू आहिनि, सिंधी महिमान नवाज़ आहिनि। हीअ कचहरियूं मच कचहरियूं या सिंध जी सकाफ़त जी हिकु सॼाण आहे। न महिनत ॻाल्हियूं न अमल, इहो नारो उनखे असां बहितरीनु था ॾिसूं। असां सिंधी माण्हू जेके सुस्त रफ़्तारी में हलणु लॻा हुआसीं, हींअर जेको इहो नारो लॻो आहे सिंध टीवी जे तरफ़ां, असां उन्हनि खे दाद था ॾियूं। इंशाअल्लाह सिंधी माण्हू सुजाग थींदा हीअ सकाफ़त जे हवाले सां, ऐं सकाफ़त जा ही प्रोग्राम जेके थियनि था, या सुस्ती न महिनत ॻाल्हियूं न अमल, इहो हिकिड़ो बहितरीनु नारो आहे। ऐं इन नारे सां इंशाअल्लाह सिंध सुजाग थींदी ऐं सिंध पंहिंजा हक़ वठंदी। सिंधी माण्हू जो आहे सो पूरी दुनिया जे अंदरि रहनि था ऐं सिंधी ज़िंदाबाद, सिंध ज़िंदाबाद, सिंध धरती ज़िंदाबाद। ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे, सभु सिंध वासी हिकु प्लेटफॉर्म ते इकट्ठा थिया ऐं हिकिड़ो इवेंट आहे, सभिनीनि खे मल्हाइण बि खपे। जेके क़ौमियूं पंहिंजा ॾींहं पंहिंजी सकाफ़त यादि रखंदियूं हमेशह ज़िंदा रहंदियूं। सिंधी सदन खां आहे ऐं इंशाअल्लाह रहंदी। जंहिं क़ौम खे पंहिंजी ॿोली आहे, जंहिं क़ौम खे पंहिंजी सकाफ़त आहे, उहा हमेशह इंशाअल्लाह ज़िंदा रहंदी। सर ॾाढो अमूमन वीआईपी थो लॻे। असां हर साल जीअं आहे मल्हाईंदा आहियूं 3 डिसंबर जो का ॾाढो सुठो। ऐं सुस्तीअ बाबति मां इहो चवणु चाहींदुमि साईं
सुस्ती जेकी आहे सुस्ती इंसान खे पोइते कंदी आहे, महिनत इंसान खे अॻिते कंदी आहे। ईअं ई एजुकेशन में चयो आहे त तालीम हिकिड़ी चाबी आहे हर ताले खे खोलण जे लाइ। त महिनत असांजी माना हिकिड़ी असांखे पोइते न कंदी, असांखे अॻिते कंदी, सुस्ती असांखे पोइते कंदी। असां पूरी सिंध वारनि खे इहो चवणु था चाहियूं त महिनत कयो ऐं जेको आहे कुझु ऑफिसर बणिजी ॾेखारियो। साईं अलहमदुल्ला तमामु घणो मज़ो आहे। अॼु असांजो ईअं सम्झो त ॼण बचपन जे ॾींहंनि में असां वॾड़ा असांजा वेंदा हुया उताकुनि में, इहे मच कचेरियूं उत थींदियूं, पर अॼु असां हिननि ॾींहंनि में असां ॾिसूं था मच कचेरी ॾाढो तमामु घणो मज़ो पियो अचे। अॼु जो हीउ प्रोग्राम मच कचहरीअ जे हवाले सां हिननि नौजवाननि खे असां घुरायोसीं ऐं हिते जेको 3 डिसंबर जे हवाले सां सिंध टीवीअ वारनि ऐलान कयो आहे, पूरी सिंध जी सकाफ़त असीं जेको आहे सो पहिरियां इफ़्तिताही हिते मच कचहरी रखी आहे। ऐं हिते तव्हां ॾिसो त टोटल नौजवान असांजे डिस्ट्रिक्ट शिकारपुर जा तक़रीबन मुख़्तलिफ़ इवेंटनि सां उन्हनि जो तालुक़ु आहे। हिते बॉडी बिल्डिंग बि कराईसीं, हिते वेट लिफ्टिंग कराईसीं ऐं उन सां गॾोगॾु ॿिया इवेंट बि हिते इंशाअल्लाह ताला असां कराए रहिया आहियूं। ऐं हीअ दोस्त जेके हीअ नौजवान आहिनि सिर्फ़ु ही ॻाल्हियुनि जे हद ताईं न आहिनि, हिननि जी महिनत आहे ऐं इंशाअल्लाह ताला हीअ महिनत करे हिन शिकारपुर जो नालो रोशन कंदा, पंहिंजे ख़ानदान जो नालो रोशन कंदा, पंहिंजो नालो रोशन कंदा। ही नौजवान जेके आहिनि इहे इन्हनि में हिकिड़ो शऊर पैदा थियो आहे। असांजी सिंधी मीडिया चैनलनि जे हवाले सां हिकिड़ो शऊर हिन खे मिलियो आहे ऐं उहो शऊर इहो ई आहे त सिंध धरतीअ जा जेके बि नौजवान आहिनि, जेके बि माण्हू आहिनि, उहे हिकु जाइ ते आहिनि ऐं उन्हनि में ॿधी ऐं एको आहे। असांजी सिंध धरती ऐं उन जा रहवासी जेके सदियूं अॻे पंहिंजी महानता रखंदा हुआ, उहा जीअं पोइ जीअं जनरेशन ईंदी वई असां विसारींदा वियासीं। जस आहे उन्हनि माण्हुनि खे जिन जेको आहे असां सभिनी खे वरी ॿीहर गॾु कयो आहे ऐं असां पंहिंजी उन सकाफ़त खे न सिर्फ़ु झर झंग मां कढण में कामयाबु विया आहियूं। यूरोप, चाइना, जापान, बर्तानिया, अमेरिका ताईं जेको आहे अॼु इहे अहिड़ा मेड़ाका जेके मच कचहरी जंहिंखे असां चऊं था, जेका ॿियनि ॿोली ॻाल्हाईंदड़नि खे ख़बर बि न हुई, अॼु हुते जेको यूरोप में बि जेका मच कचहरी थिए थी, इन सां असांजी सकाफ़त खे इलाही सारो फ़रोग़ बि मिले थो। मां सम्झां थो असां पंहिंजी जनरेशन खे इन ई हवाले सां सुजाॻ करे सघूं था ऐं उन में असांखे कामयाबी मिली आहे। माशाअल्लाह उन्हनि सभिनी खे वॾो जस आहे। जीअं त सिंध टीवी नेटवर्क जे सकाफ़ती सॾ सुस्ती न महिनत ॻाल्हियूं न अमल जो उनवान हेठि शिकारपुर में मच कचहरी थी गुज़री, जिते आयल महिमाननि जो इहो चवणु हो त सिंध टीवी नेटवर्क जे तरफ़ां जेको नारो ॾिनो वियो आहे उहो सिंधी क़ौम खे जाॻाइण जे लाइ अहम किरदारु अदा कंदो। कैमरामैन रफ़ीक सुमर सां गॾु सारंग बप्पड़, सिंध टीवी न्यूज़ शिकारपुर।